मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। साईं असांजे मुआशरे में अक्सर शादियूं इस्लामी तारीख़ 21 ते कंदा आहिनि, मसलन तौरु 21, 23, 27, 29। अगर कोई बंदो ॿधी तारीख़ में शादी करे, मसलन तौरु 22, 26, 28, त उहो कीअं आहे? सर हे जेको आहे न 21 ते निकाह करणु, हे ज़रूरी न आहे। हे असां मुआशरे में पाण बणायो आहे त 21 ते जेको आहे निकाह कयूं। इस्लाम इन शइ जो बिल्कुलु बि पाबंद न आहे बनायो। 21 ते निकाह कयो था, थी वेंदो। 21 ते माना 21 तारीख़ में निकाह कंदो, निकाह थी वेंदो। 32 तारीख़ में निकाह कंदो त बि थी वेंदो। 22 ते कंदो त बि थी वेंदो। 24 ते कंदो त बि थी वेंदो। ऐं लाज़मी इन खे न बणायो 21 ते साईं असांजो निकाह आहे। सर 21 खां अलावा बि थी सघे थो। इस्लाम इन शइ खे बयानु न कयो आहे त 21 ते करणु खपे, 22 ते करणु न खपे। न न, पूरी तारीख़ुनि मां कहिड़े बि साल में, कहिड़े बि महीने में निकाह कयो, निकाह थी वेंदो। बिल्कुलु बि टेंशन न आहे। निकाह जे लाइ अलाह ताला का तारीख़ मुक़ररु हिकिड़ी न कई आहे। पूरे साल में अलाह ताला छुटी ॾेई छॾी। कहिड़ी बि तारीख़ में, कहिड़े बि ॾींहं ते, कहिड़े बि वार ते निकाह करे सघूं था। हे कहिड़े मज़हब में? कहिड़े मज़हब में? हे इस्लाम मज़हब में। हिंदुनि वटि कुझु तारीख़ूं आहिनि। हिंदुनि वटि उहो अलाह छा जनम कुंडली कढंदा अलाह छा, उहो ॾिसी करे सर हे तारीख़ जेकी आहे बहितर न आहे। हे तारीख़ ते पोइ माई जेको आहे मार्केट खां शादी थी वेंदी। इहो कंहिंजो अक़ीदो आहे? इहो हिंदुनि जो तरीक़ो आहे, गैर मुस्लिम जो तरीक़ो आहे। मुस्लमान जो इहो तरीक़ो आहे, सभु तारीख़ूं अलाह रब्बुल इज़्ज़त जूं आहिनि। कहिड़ी बि तारीख़ में मां निकाह कंदुमि, अल्हम्दुलिल्लाह निकाह मुंहिंजो बहितर आहे। त टेंशन कंहिं क़िस्म जो कोई बि न कयो। 21 ते शादी थिए थी त बि दुरुस्त आहे, 32 तारीख़ में शादी थिए थी त बि दुरुस्त आहे। टेंशन करण जी का बि ज़रूरत न आहे।